पाकिस्तान में मतां पेंगोलिन खां पोइ सभ खां वधीक गैर क़ानूनी शिकार कस्तूरी हरण जो थींदो हुजे। कस्तूरी हरण खे मारे उन जी कस्तूरी खे हासिल कयो वञे थो, छो त इहा दुनिया जी सभ खां महांगी ख़ुशबू या परफ्यूम में इस्तेमाल थींदी आहे। इन मां तयार कयल ख़ुशबू या परफ्यूम यूरोप ऐं अरब मुल्कनि में वॾी मक़बूल आहे। कस्तूरी जी ख़ुशबू कस्तूरी हरण जे दुन सां वागियल झलीअ में हूंदी आहे। कस्तूरी नर हरण में तॾहिं पैदा थींदी आहे जॾहिं उहो जवान थींदो आहे। बुनियादी तौर ते इन ख़ुशबू जो मक़सदु मादी हरण लाइ पुरकशिश बणजणु हूंदो आहे। नर हरण इन जो इस्तेमाल मादीअ जो ध्यानु छिकाइण लाइ कंदा आहिनि। कस्तूरी हिकु सन्हड़ी झली में हूंदी आहे ऐं जॾहिं उनखे हासिल करण लाइ हरण जो शिकार कयो वेंदो आहे त माहिर शिकारी तेज़ीअ सां उनखे हथ में खणी ॿाहिरि कढंदा आहिनि ऐं जल्दी कंदा आहिनि। इहो अधु ख़ुश्क दाणेदार सफ़ूफ हूंदो आहे जंहिंखे बाद में ख़ुश्क कयो वेंदो आहे। इन लाइ मुख़्तलिफ़ तरीक़ा इस्तेमाल थींदा आहिनि। सभ खां वधीक इस्तेमाल थींदड़ तरीक़ो इहो आहे त इनखे चांवरनि में रखी छॾिजे। चांवर इन जी घिम खे ख़ुश्क करे छॾींदा आहिनि। कुझु माण्हू इनखे बाहि जो तओ ॾेई या वरी उस में ख़ुश्क कंदा आहिनि। कस्तूरी मुख़्तलिफ़ इलाइक़नि ऐं हरणनि जी उमिरि जे हिसाब सां हूंदी आहे ऐं आम तौर ते अधु तोले खां 4 तोला मिलंदी आहे।